पुट तालिब तू वञी महिमान लाइ चांहि कराया। जी चाचा। तालिब मोटण जी कजाए, घणो वक्त असांखे हिते वेहणो न आहे। मीर देर कान लगदी। किथे हलण जो प्रोग्राम ठाहे थई मीर? चाचा जी चांहि पियूं पोइ ॿार हली सोचूं था केॾा हलणो। असां त तोखे मोह साए छॾियो हो, अल्लाह जा एहसान जो तूं मिली वएं। सुडल जेकॾहिं दोस्तन गदारी न कई न, अखी असां दुश्मन जे मारण खां ॾाढा आहियूं। मीर दोस्तन ते असां सिर ॾेई छॾींदा आहियूं, बाक़ी दोस्तन सां गद्दारी न आहियूं कंदा। गद्दार दोस्त खां दुश्मन भलो आ। बस होटल गद्दार माण्हू जी का इज्जत बि नाहे रहंदी। हा चाचा, गदार जी का बि इज्जत नाहे रहंदी, पर पोइ बि असां गदारी करण खां मुड़ू कोन। पंहिंजी इज्जत मान मर्तबो चंद टकनि जे एवज़ विकिणी था छॾियूं। मीर तोखे कंहिं मथां शक आहे? बख़्शल मूंखे कंहिंजे मथां शक न आहे, मां त बसि ईअं ई ॻाल्हि कई। बहरहाल पाण खे चांहि पी हितां तकिड़ो निकिरणो आहे। जेकॾहिं हिते वेठा रहियासीं न त पुलिस कंहिं महिल बि छापो हणी सघे थी। ऐं मां पंहिंजो मक़सदु पूरो थियण खां पहिरियां गिरफ़्तार थियण नथो चाहियां। हा इकबाल, छा थियो कम जो? मूं सभु तयारी करे छॾी आहे, कम राति जो थी वेंदो, सुबुह जो तोखे तयारु रहणु घुरिजे। इकबाल, मूं तोखे हिते सिर्फ़ सजावल खे झुकाइण जे लाइ घुरायो आहे। जेकॾहिं तूं इहो कमु न करे सघे न त पोइ तूं मुंहिंजे कंहिं बि कम जो न आहीं। ठीकु आहे इकबाल, मां फोन रखां थो, सुबुह जो तयारी करे छॾिजांइ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।